सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान यासी जिंदगी में। सिंध टीवी पंहिंजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन छॾियो आहे सिंध जी मीडिया में। हुन जी न्यूज़ साइट बि ॾाढी सुठी आहे, इंटरव्यू साइट बि ॾाढी सुठी आहे। मां जॾहिं इंटरव्यूज़ ॿुधंदो हुउसि सैयद मुहिबुल्ला शाह जहिड़नि माण्हुनि जो जेको सॼो इल्मी भंडार हूंदो हो ऐं असांखे पंहिंजे हक़नि जे बारे में, ज़ुल्फ़कार आबाद जे बारे में, केटी बंदर जे बारे में ऐं ॿियनि समूरनि इशूनि जे बारे में, बेटनि जे बारे में, त इहा हिकिड़ी वॾी असांजी अॻु भराई थी सिंधी क़ौम जी जेका नेशन बिल्डिंग जे सिलसिले में सॼा मसइला आहिनि। टोपी अजरक जे ॾींहंनि में त सॼी दुनिया में मेलो मची वेंदो आहे, सभु टीवी चैनल उन में रोल प्ले कंदा आहिनि ऐं सिंध टीवी जो बि हिकिड़ो मुख्य किरदारु आहे जो उहे कंदा रहंदा आहिनि। मुंहिंजूं तमामु घणियूं नेक ख़्वाहिशूं ऐं नेक तमन्नाऊं आहिनि त सिंध टीवी अञा वधीक तरक़ी करे। सिंध टीवी जी सालगिरह ते मुबारक ॾियणु चाहियां थी सिंध टीवी जे तमामु वर्कर्स खे, स्टाफ खे। हिते असां जॾहिं सिंध टीवी ॾिसंदा आहियूं ईअं लॻंदो आहे ॼण त असां सिंध में वेठा आहियूं। पंहिंजे सिंधी माहौल में, कल्चर में, हर शइ असां पंहिंजे ॿारनि खे सिंध टीवी ॾेखारींदा आहियूं ऐं उन्हनि खे हर वक़्तु इहो ई महसूसु कराईंदा आहियूं त असीं सिंधी आहियूं। उमेदु आहे त तव्हां अञा अॻिते वधंदा।